अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम न्यूज़ इन फोकस में आऊँ अवां जो मेज़बान इम्तियाज़ कीरियो। नाज़रीन, प्रोग्राम न्यूज़ इन फोकस में हर भेरे असां ज़िले शहीद बेनज़ीराबाद जे कंहिं न कंहिं इशूज़ ते पंहिंजो प्रोग्राम कंदा आहियूं। हिन भेरे जेको असां प्रोग्राम करे रहिया आहियूं, सॼी सिंध जीअं जेको लॉकडाउन वारो सिलसिलो आहे, उन हवाले सां नवाबशाह शहर जी छा सूरत हाल आहे, इन हवाले सां कोशिशि कंदासीं त ज़िले इंतिज़ामिया सां बि ॻाल्हि ॿोल कयूं ऐं जेको शहरनि खां बि वीचार वठूं ऐं जेके साञावंद आहिनि उन्हनि खां बि मालूमात वठूं त शहर जी छा सूरत हाल आहे। जॾहिं त लॉकडाउन वारी सूरत हाल खां पोइ नवाबशाह जे जेके शहरी आहिनि, जेके काफ़ी सारी जेके मार्केटूं बंदि आहिनि, उन्हनि ते बि असां ॻाल्हि ॿोल कंदासीं। नाज़रीन, हिन वक़्तु असां सां गॾु मुबीन परियाड़ जेके CI इंचार्ज असां सां गॾु मौजूदु आहिनि। साईं जिन खां मालूमात वठंदासीं जेके लॉकडाउन वारी जेकी सूरत हाल आहे नवाबशाह शहर जी, हिन वक़्तु कीअं आहे। मुकमल लॉकडाउन आहे शहर में। तव्हां ॾिसो पिया त मोटरसाइकिल ते तक़रीबन सिंगल सवारी आहे, जेके ज़रूरियात जूं शयूं वठण जे लाइ निकिरनि था उहे निकिरनि था माण्हू, बाक़ी पूरो शहर बंदि आहे। सिर्फ़ु स्टोर किरियाना ऐं मुर्गी जो या गोश्त जा जेके दुकान आहिनि उहे खुलियल आहिनि, बाक़ी पूरो शहर बंदि आहे। मुबीन साहब, जेके गिरफ़्तार कनि पिया, तव्हां लाकअप कयो पिया मोटरसाइकिल वारनि खे, त पोइ इन खे छा फाइन हणो था या इन कीअं सूरत आहे। कल्ह खां वठी FIR कयो हुन सां 144 लॻल आहे, हुनजी वायोलेशन भञकड़ी करण जे ख़िलाफ़ु जेको आहे 188 सेक्शन तहत FIR थियनि पियूं, हुनखे जेल पिया मोकिले। ॿियो सर, जेकी टाइमिंग आहे दुकाननि जी, जेके किराना मर्चेंटनि या सब्जियुनि वारा आहिनि, इन्हनि जी टाइमिंग छा आहे। इन्हनि जी सुबुह जो 8 खां शाम 8 ताईं आहे। अच्छा, इन्हनि में जेकॾहिं कानून जी भञकड़ी थिए त इन्हनि जे लाइ कहिड़ी सज़ा आहे। उन्हनि ते बि साॻी वायोलेशन वारी 188 जी कार्रवाई थींदी। नाज़रीन, हिन वक़्तु असां सां गॾु नवाबशाह सिटीज़न कमेटी जा सदर असलम नूरी साहब पाण समाजी अॻवान भी आहिनि। नवाबशाह जी छा सूरत हाल आहे, लॉकडाउन खां पोइ साईं जिन खां मालूमात वठंदासीं। जैसा कि आप खुद नवाबशाह शहर का विजिट कर रहे होंगे और यकीनन आपकी जिम्मेदारियां हैं, जिस तरीके से आपने विजिट किया है कि पूरा शहर लॉकडाउन हुआ है और लोग जो है अपने घरों में मैसूर है। लेकिन घरों में मैसूर होने के साथ साथ आप ये देखें कि जो लोग डेली वेजेस के कमाने वाले हैं वो बहुत ज़्यादा परेशानी के आलम में हमें दिखाई देते हैं, जिसके लिए नवाबशाह सिटीज़न कमेटी ने कुछ राशन का बंदोबस्त भी किया है और जो हम 2-3 दिन से जो है ये राशन भी बिला तफरीक बिला तशहीर फ़ोटो सेशन के ये उनके घरों तक पहुंचा रहे हैं। इसके लिए मेरा सवाल ये है कि इस वक्त जो नवाबशाह शहर की ताजिर तंजीमें हैं, चैम्बर ऑफ कॉमर्स हैं, मुखैर हजरात है, वो इस वक्त जो है वो सामने नज़र नहीं आ रहे हैं। उनकी इज्तमाही जो सरगर्मियाँ हैं वो सामने नज़र नहीं आ रही हैं। और इनफरादी तौर पर तो बहुत सारे लोग इस वक्त जो है वो इस सिसकती हुई इंसानियत के हवाले से काम कर रहे हैं और राशन पहुँचा रहे हैं, लेकिन वो तंजीमें जो इस शहर की स्टॉक होल्डर्स हैं वो कहीं नज़र मुझे नहीं आ रही हैं। जो दावे उनके यकीनन हर वक्त हर जगह होते रहते हैं, लेकिन राशन के तकसीम के हवाले से चंद एक लोग सामने आए। जिस तरीके से नवाबशाह शहर के अंदर बेरोज़गारी हो चुकी है, रिक्शे वाले, ठेले वाले और इसके अलावा जो डेली काम करने वाले मजदूर हैं, जो कंस्ट्रक्शन का काम करते हैं, जो फल फ्रूट बेचते हैं, सब्जियां बेचते हैं, उन सब का तकरीबन कारोबार जो है बिल्कुल बंद है। साहब, ये जो ज़िले इंतज़ामिया है, इन्होंने कुछ ताउन किया है शहरियों से। अभी ज़िले इंतज़ामिया का अभी तक तो कोई हमारे सामने ऐसा कोई ताउन नज़र हमें नहीं आया है, लेकिन सुनने में ये आ रहा है कि वो कोशिश कर रहे हैं कि गवर्नमेंट ऑफ सिंध, लेकिन अभी तक कोई सूरत हाल ऐसी नहीं बन पा रही है कि वो तकसीम कर रहे हों। नाज़रीन, डिस्ट्रिक्ट शहीद बेनज़ीराबाद बार एसोसिएशन के जनरल सेक्रेटरी अली रज़ा चना साहब असां सां गॾु मौजूदु आहे। साईं जिन खां मालूमात वठंदासीं जेके अदालतुनि जो जेको कारवां जेको लॉकडाउन खां पोइ छा सूरत हाल आहे। बिस्मिल्लाह रहमान रहीम। सब खां पहिरीं त मां शुक्रगुज़ार आहियां तव्हांजो धरती चैनल जो, जिन असांखे कवरेज ॾिनी ऐं सिस्टम खे ज़ाहिर कयो। हाणे लॉकडाउन जी सूरत हाल इहा आहे त असां वटि सिंध हाई कोर्ट जे चीफ साहब जे हुकुम सां इहे मोहतरम सेशन जज जे हुकुम सां कमु सॼो बंदि आहे, सिविल कमु सॼो बंदि आहे, रूटीन वारो कमु सॼो बंदि आहे, सस्पेंड आहे टिल फर्दर ऑर्डर्स ताईं। बाक़ी अर्जेंट मैटर्स जेके आहिनि, प्री अरेस्ट बेल आहे, आफ्टर अरेस्ट बेल आहे ऐं 491 जी एप्लीकेशन्स आहिनि, इहे एंटरटेन थियनि थियूं। उन खां पोइ तव्हां ॾिसो पिया त सॼी कोर्ट जो बि लॉकडाउन लॻो पिया। बार रूम में बि जेके अर्जेंट मैटर्स वारा वकील दोस्त आहिनि असांजा नौजवान 15 खां 20 ॼणा जेके आहिनि से उहे अपीयर थियनि पिया। बाक़ी जेके असांजा सीनियर एडवोकेट्स आहिनि अबो 50 ईयर्स ऐं लेडी एडवोकेट्स आहिनि, उन्हनि खे बि असां झले छॾियो आहे, उहे बि कोन था कोर्ट अचनि टिल ईंदड़ ऑर्डर ताईं। नेक्स्ट ऑर्डर जेको असांखे थींदो, हुकुम थींदो, उन जे लाइ असां ज़हनी तौरु तयारु आहियूं ऐं असां भरपूर कोशिशि कई आहे त हिन लॉकडाउन में असां वधि में वधि जेको आहे सो गवर्नमेंट जो ऐं हुकूमत जो साथ ॾेई हिन मुज़ी मर्द मां असां पंहिंजी क़ौम खे ऐं सिंध खे आजो करायूं। साहब, असांखे इहो ॿुधायो जेको मास्क ऐं जेको सैनिटाइज़र जेको इस्तेमालु आहे उहो वकील बि करनि पिया।
बिल्कुलु तव्हांजे साम्हूं ॾिसो सैनिटाइज़र बार में पियल आहिनि, मास्क बि असां इस्तेमालु कयूं था, पर बदकिस्मती सां असांखे चवणो थो पए त जेको आहे सो शहर में मार्केट में को बि सैनिटाइज़र ऐं मास्क जेके ईज़ीली अवेलेबल न आहिनि। इन जे लाइ असांजी DC साहिब सां बि ॻाल्हि ॿोल थी आहे, MS साहिब सां बि थी आहे, उन्हनि कुझु यकीन दहानी कराई आहे त सुभाणे ताईं असांखे प्रोवाइड कंदा। बाक़ी जेके दोस्तनि असांखे जा शुक्रगुज़ार आहियूं जेके मेडिकल फार्मेसी सां राब्ते में हुया, उन्हनि असांखे जेको आहे सो कुझु डोनेट कया आहिनि सैनिटाइज़र ऐं मास्क, उहे असां इस्तेमालु कयूं पिया, पर हिन में अञा बि असांखे वधीक ज़रूरत पवंदी। हुनजे लाइ हीअ असां एप्लीकेशन लिखी आहे MS साहिब जे थ्रू, उन्हनि असांखे चयो आहे ऐं PMCH वारनि जे वाइस चांसलर साहिब बि स्पेशली डॉक्टर काशिफ शाह असांखे अश्योरेंस कराई आहे त इनशाला असांखे सुभाणे ताईं हू 500 सैनिटाइज़र मास्क ऐं ॿियो जेके रिलेवेंट जेके आहिनि आइटम्स उहे असांखे प्रोड्यूस फराहम कंदा। असांखे इहो ॿुधाइजो त जेको कानून लागू थियल आहे 144 कलम, त इन जी जेकी भञकड़ी थिए पई ऐं गिरफ़्तारियूं थियनि पियूं थाणनि में, पुलिस इन्हनि खे विझे पई शहरनि खे, त इन जे लाइ छा कानून आहे इहो? इन जे लाइ जेको आहे सो पहिरियों ई 144 जेको हो बेलेबल ऑफेंस हो, 6 महीना पनिशमेंट हुई। हाणे जेको आहे सो हीउ नओं जेको एक्ट आयो आहे हिन वायरस वारो, इन में हिनखे साल पनिशमेंट कई वई आहे जेको ॿुधण में अचे पियो, ऐं नॉन बेलेबल ऑफेंस थियो आहे। काफ़ी गिरफ़्तारियूं बि थियूं आहिनि, पर उहे माण्हू चालान कोन था थियनि, पर उन्हनि खे वार्निंग ॾेई असांजी इंतिज़ामिया ऐं ज़िले पुलिस ऐं रेंजर्स अमलदार जेके आहिनि वार्निंग ॾेई उन्हनि खे छॾनि था। जे वार्निंग खां पोइ बि माण्हू नथा मुड़नि त उन्हनि खे गिरफ़्तार करे उन्हनि जे ख़िलाफ़ु केस दाख़िल कया विया आहिनि, ऐं उन्हनि खे काफ़ी माण्हू कल्ह बि बद छोड़ थी आहे, उन में काफ़ी माण्हुनि खे राति उन्हनि जेको आहे सो शख़्सी ज़मानत ते छॾियो आहे, उहे कोर्ट में आयल आहिनि ऐं पंहिंजी ज़मानत पीरियर एज़ बेल कराइनि विया। छा था सम्झो जेके इलाइक़नि में मेन रोडनि ते त माण्हू नज़र नथा अचनि, पर इलाइक़नि में पाड़नि में वॾी तइदाद में माण्हू ॿाहिरि निकिरनि था, त उन्हनि जे लाइ को एक्शन? हा, उन्हनि जे लाइ असां जेको DC साहिब जो ऐं एडमिनिस्ट्रेशन जो कंट्रोल रूम आहे हुन सां मूं ॻाल्हि ॿोल कई, कल्ह हुननि खे चयो त हू सख़्ती कनि था, पर फोर्सिस जे वञण खां पोइ वरी माण्हू जेके निकिरी था अचनि रोडनि ते ऐं कचहरियूं था कनि नौजवान। इहा आहे असांजी जेको राब्तनि में कमी ऐं सोशल एक्टिविटीज़ ऐं सोशल एक्टिविस्ट आहिनि जेके उहे अवेयरनेस पैदा कनि असांजे अवाम में, पब्लिक में। जेके असांजा नौजवान आहिनि जेके अनपढ़ियल आहिनि, मज़ूर माण्हू आहिनि, जंहिंजो कमकार कोन्हे, त उहे रोडनि ते रस्तनि ते घिटियुनि में वेठा आहिनि। फोर्सिस बि सुठो कमु करे पई। मां तव्हांजे चैनल जे थ्रू सभिनी दोस्तनि खे गुज़ारिश कंदुसि त हीअ इन्हनि माण्हुनि में पब्लिक में अवेयरनेस वधि में वधि फैलाइनि, हिन वायरस जे बचाव लाइ गवर्नमेंट जो हुकूमत जो साथ ॾियनि। नाज़रीन, हिन वक़्तु असां सां गॾु सीनियर सहाफ़ी असद बुखारी असां सां गॾु आहे। साईं जिन खां मालूमात वठंदासीं जेकी लॉकडाउन वारी सूरत हाल आहे सॼी सिंध जी आहे, नवाबशाह जी छा सूरत हाल आहे, जॾहिं त काफ़ी सारा शहरी जेके आहिनि नज़र अचनि था असांखे रोडनि रस्तनि ते, त छा सूरत हाल आहे साईं? सर, नवाबशाह में जेका लॉकडाउन जी सूरत हाल आहे उहो तमामु ख़राबु आहे। माण्हुनि खे को परवाही न आहे हिते। थोरो इंतिज़ामिया सख़्ती करे थी त मां हलिया था वञनि। हीअं ॾिसो मोटरसाइकिल ते, तव्हां हींअर बि ॾिसी सघो था मोटरसाइकिल ते छोकिरा वञनि पिया, को पुछण वारो न आहे हिननि खे। पुलिस खे ॾिसनि था लिकी था वञनि, दुकानूं बि खुलियल आहिनि, घिटियुनि में पाड़नि में दुकानूं खुलियल आहिनि। इन्हनि खे इहा ख़बर न आहे त इहो केॾो ख़तरनाक वायरस आहे। इहो किरोना जे करे वॾी तबाही थी वेंदी, हिकु ॿिए माण्हू मां लॻंदो आहे, हिकु ॿिए ऐं एहतियात इन लाइ तमामु लाज़मी आहे। तव्हां हीअं ॾिसी रहिया आहियो त शहर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में मोटरसाइकिल ते माण्हू डबल सवारी में वञनि पिया, नंढे ॿारनि खे माण्हू खणी वञनि पिया। उन्हनि खे को परवाह न आहे, उन्हनि जे ज़हन में न आहे त केॾी वॾी ख़तरनाक बीमारी आहे। इन जो एहतियात न कयो त नवाबशाह में छा सॼे सिंध में सॼो कमु ख़राबु थी वेंदो ऐं वॾो नुक़सानु। काफ़ी केस बि थिया आहिनि ऐं तव्हां जीअं ॿुधायो त शहरी घुमनि था मोटरसाइकिलनि ते जेके कानून जी भञकड़ी कनि था, त अहिड़े हवाले सां नवाबशाह जी जेकी पुलिस आहे, इंतिज़ामिया आहे, गिरफ़्तारियूं कयूं आहिनि, उन्हनि ते FIR थियूं आहिनि, कोर्ट में पेश थिया आहिनि। त छा था सम्झो इहो अमल सही न आहे? इंतिज़ामिया पंहिंजो कमु त करे पई, इंतिज़ामिया केसि ताईं गिरफ़्तारी कंदी, केसि ताईं वठंदी? ॾिसो, इंतिज़ामिया में गिरफ़्तार करे पई उन्हनि खे उन्हनि जे फ़ाइदे जे लाइ, माण्हुनि खे बचाइण जे लाइ। हाणे इंतिज़ामिया एॾी पुलिस त न आहे जेतिरा माण्हू आहिनि। हर घिटी में ॾिसो तव्हां चौकनि ते जस बि लथल आहे नवाबशाह में, रेंजर्स आहे, पाक आर्मी जो दस्तो हिते नवाबशाह में पहुतल आहे। पर मां चवां थो जेसीं ताईं आर्मी हिते पुॼी ॾंडो न खणंदी तेसीं ताईं हे क़ौम जेका न सम्झि वञे ॻाल्हि अचंदी उनखे। असां चऊं था त इन ते सख़्ती सां अमल दरामद करायो वञे त इन बीमारी खां बचियो वञे। मार्केट में आम वापे वारी शयुनि जा दुकान बि त खुलियल आहिनि न। सर ॾिसो न, हाणे इन में लिखियलु आहे त सुबुह 8 खां वठी शाम 6 ताईं भाॼी दुकान आहे ऐं फ्रूट जी दुकान आहे, जंहिंमें खीर जी दुकान आहे, ऐं इहो खुलनि ऐं मेडिकल स्टोर 24 आवर्स खुलियल हुजनि, पर उन खां सिवा बि दुकानूं खुलियल आहिनि।
नाज़रीन, नवाबशाह जी लॉकडाउन वारी सूरत हाल तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त ही जेके हंधि असां बीठा आहियूं, इहा सोनारा बाज़ार आहे। ही जेके तव्हां दुकान ॾिसी रहिया आहियो, जेके मार्केट ॾिसी रहिया आहियो, सोनारनि जा दुकान आहिनि, मुकमल तौरु बंदि आहिनि। इन खां पोइ जेकी मार्केट शुरू थी थिए, इहा लियाकत मार्केट, जेकी कपिड़ा मार्केट आहे, उहा बि मुकमल बंदि आहे। उन खां पोइ जेकी इलाइक़ो शुरू थो थिए मुनी बाज़ार बि मुकमल बंदि आहे। अहिड़े हवाले सां असांजे साम्हूं जेकी मार्केट आहे गोलचक्रा बि सॼी मार्केट बंदि आहे। इन खां परियां जेकी मार्केट आहे उहो सब्ज़ी मार्केट छाकाणि त हिन कानून में आहे त जेके आम वाहपे वारियूं जेके शयूं आहिनि, भाॼी आहे या खीर जो दुकानूं आहिनि या मेडिकल स्टोर आहिनि, उहे खुलियल रहंदियूं। अहिड़े हवाले सां हीअ सूरत हाल तव्हांखे ॾेखारे रहिया आहियूं ऐं कोशिशि कंदासीं त जेकी इंतिज़ामिया आहे उन्हनि सां बि तव्हांजी ॻाल्हि ॿोल तव्हां ताईं पहुचायूं। नाज़रीन, म्यूनिसिपल कमेटी चेयरमैन हाजी अज़ीम मुग़ल असां सां गॾु मौजूदु आहे। साईं जिन खां मालूमात वठंदासीं शहर नवाबशाह जी छा सूरत हाल आहे, जॾहिं त लॉकडाउन जे हवाले सां सॼी सिंध लॉकडाउन थियल आहे, ऐं नवाबशाह जी छा सूरत हाल आहे। अॼु टियों ॾींहुं आहे लॉकडाउन जो। सैयद मुराद अली शाह साहब जो हिकिड़ो तमामु सुठो ऐसन इक़दाम आहे। तव्हां पाण ॾिसो त हिन जे लॉकडाउन थियण सां इहो थियो आहे त जेका ॾींहों ॾींहुं वधनि पिया, कल्ह रुगो सिंध में 8 केस थिया आहिनि। नवाबशाह जा शहरी, मां उन्हनि खे सलाम पेश कयां थो। हुननि हिन खे लबैक कयो आहे ऐं बाक़ाइदा तव्हां हलो घिटियुनि में पहाड़नि में 95% तोड़ी माण्हू लॉकडाउन में बाक़ाइदा शामिल आहिनि ऐं पंहिंजो ख़्यालु कनि पिया। छाकाणि त हीअ जेका वबाई आलमी मर्ज़ आहे, हिन जो अञा ताईं इलाजु दरियाफ़्त न थियो आहे। एहतियाती तदाबीर सां ई असां हिन खे मुंहुं ॾेई सघूं था ऐं एहतियाती तदाबीर जेका सिंध गवर्नमेंट जो मेन मक़सदु आहे त एहतियाती तदाबीर माण्हुनि खे लॻायूं। कल्ह टियों ॾींहं खां वठी असां बि कुझु जेका लोअर एरिया आहिनि जंहिंमें लेबर तबका रहे थो, हुननि लाइ राशन जो इंतज़ाम कयो आहे। मुंहिंजा दोस्त, मुंहिंजा काउंसलर्स, मुंहिंजी तंज़ीम जा माण्हू टोटल तक़रीबन हर वार्ड में एक्टिव आहिनि। जेको मसइला मसाइल थियण पिया हुननि खे ॾिसण पिया। हींअर बि तव्हां ॾिसो त असां म्यूनसिपलिटी में वेठा आहियूं, तक़रीबन को 15-16 काउंसलर हींअर बि वेठा आहिनि मूं सां गॾु, जेको हर पंहिंजे इलाइक़े में कमु कनि पिया। असांजी कोशिशि इहा आहे त लॉकडाउन में जेको लेबर तबिको आहे हुनखे वधि मां वधि फैसिलिटेट करे सघूं। ऐं मूंखे ख़ुशी आहे त माण्हुनि लॉकडाउन खे भरपूर मोट ॾिनी आहे ऐं इनशाला असां हिन लॉकडाउन जे ज़रिए, एहतियाती तदाबीरनि जे ज़रिए असां हिन वायरस मां जान छॾाईंदासूं ऐं हिन मुश्किल घड़ी में सुरखुरु थींदासूं। जेको गिरफ़्तारियूं थियनि थियूं, जेके शहरी कानून लागू थियल आहे 144 कलम, हुनखे फॉलो नथा कनि, इन जी भञकड़ी था कनि, त इन्हनि जे लाइ जेको गिरफ़्तारियूं थींदियूं सही आहे। एक्चुअली छा आहे त कुझु पहाड़नि में कुझु तमामु घटि मिनिमम तइदाद जेका आहे उहो हिन खे लॉकडाउन खे उन जी भञकड़ी करे रही हुई, सीरियस न पिया वठनि। तॾहिं मजबूरन पुलिस इहो इक़दाम खयों आहे। पोइ बि पुलिस खणी थी वञे थाननि में, पोइ हुतां वञी कलाक 2 कलाकनि खां पोइ छॾे थी ॾे। कुझुनि ते एफआईआरूं कयूं हुई 144 जूं। असां उहो बि रिक्वेस्ट कई आहे एसपी साहब खे त बाबा इहो थोरो घटि कयो। असांजो मक़सदु माण्हुनि खे तंग करणु आहे। असांखे आहे माण्हुनि खे इन लॉकडाउन जो पाबंद करणु, जीअं त हू पाण बि बचनि ऐं हुननि जा बचा बि हिन में बची सघनि। नाज़रीन, सॼी सिंध जी या नवाबशाह जी साॻी सूरत हाल आहे लॉकडाउन वारी। ऐं हिन वक़्तु जेको असीं बीठा आहियूं, हीअ मस्जिद रोड आहे, नवाबशाह जो मशहूरु रोड आहे मस्जिद रोड। हिन रोड ते काफ़ी सारियूं बैंकूं जेके आहिनि उहे हिन रोड ते हूंदियूं आहिनि ऐं उहे सभु बैंकूं जेके आहिनि कानून मुताबिक़ उहे खुलियल आहिनि ऐं उन्हनि जा जेके ATM जेके मशीन आहिनि उहे बि खुलियल आहिनि, त जीअं आम शहरी खे पैसनि ॾोकण जे हवाले सां जेके का बि ॾुखियाई पेश न अचे। ऐं अहिड़े हवाले सां जेको हिन जे साम्हूं जेको रोड आहे उहो गोलचक्रा वारी मार्केट आहे, उन में उहा त मुकमल बंदि आहे, पर उन सां जेके साइड वारी जेके आहिनि सब्ज़ी मार्केट, उहा जेकी मार्केट आहे सब्ज़ी मार्केट, उहा बि खुलियल आहे। छाकाणि त कानून मुताबिक़ आम वाहपे वारियूं शयूं जीअं भाॼियूं मेवान उहे खुलियल रहंदा, त जीअं आम शहरी पंहिंजी उतां ज़रूरत ज़िंदगी ख़रीदारी करे सघे। नाज़रीन, लॉकडाउन वारी सूरत हाल खां असीं हिन वक़्तु असीं मौजूदु आहियूं CMO अब्दुल रज़ाक शेख साहब सां गॾु। साईं जिन खां मालूमात वठंदासीं लॉकडाउन खां पोइ नवाबशाह शहर जी छा सूरत हाल आहे। जीअं त अॼु टियों ॾींहुं थियो आहे, वज़ीर आला सिंध सैयद मुराद अली शाह ने उन लॉकडाउन जो ऐलान कयो हुयो। अॼु टियों ॾींहुं आहे, असांजो नवाबशाह शहर मुकमल तौर ते बंदि आहे ऐं को बि हिते दुकान वग़ैरह अहिड़ी का बि शइ खुलियल कान्हे का। जेको गवर्नमेंट जो हुकुम थियल हो त खीर जो दुकान या सब्ज़ी जो दुकान हुजे या मेडिकल स्टोर हुजे, उहे बिल्कुलु खुलियल आहिनि।
ॿियो को बि अहिड़ो दुकान नाहे खुलियल नवाबशाह सिटी सॼीअ में, चाहे नवाबशाह हुजे या ओस पास में हुजे या गली में हुजे, छो त असांजे रेंजर्स ऐं पुलिस ऐं उन सां गॾु ॿियो अमलो इहे हमेशह 24 कलाक तक़रीबन गश्त करे रहिया आहिनि शहर में। अहिड़ो को बि फालतू माण्हू शहर में नथो घुमे। मां इहो बि क़ौम खे ऐलान कंदुसि त महिरबानी करे लॉकडाउन आहे, घरनि में रहो, हीउ कर्फ्यू न आहे। हीउ लॉकडाउन असांजे ऐं तव्हांजे हिफ़ाज़त लाइ रखियो वियो आहे, न की को कंहिं ते नाइंसाफ़ी थिए थी, न की का नाजाइज़ी थिए थी। इहो असांजो तहफ़ुज़ आहे, अवाम जो तहफ़ुज़ आहे हिन बीमारी खां बचण जे लाइ। ॾिसो तव्हां पाण ॾिसो जेको शुरू थियो हुयो चाइना खां, चाइना लॉकडाउन न करण ते चाइना खे वॾो नुक़सानु पहुतो। साहिबु असांखे इहो ॿुधायो जेको कानून बि लॻल आहे, कलम लॻल आहे, 144 कलम लागू थियल आहे नवाबशाह ते, पोइ डबल सवारी बि हले थी, पोइ इन्हनि ते को कानून आहे? साईं मुंहिंजा डबल सवारी जो असां नवाबशाह ते जेको आहे अहिड़ो को बि कानून नाहे लागू थियो को डबल सवारी ते पाबंदी हुजे। इहो कराची में डबल सवारी ते पाबंदी थी हुई, पर नवाबशाह में डबल सवारी ते पाबंदी न आहे। इहा जेके डबल सवारी ते पाबंदी हुजे हा त पूरी सिंध में इहो नोटिफिकेशन जारी थी वञे हा। इहो हिते का बि डबल सवारी ते पाबंदी नाहे लॻल। गिरफ़्तार कनि था या जी जी बिल्कुलु, जेके घरनि खां ॿाहिरि निकिरी बेफालतू घुमनि था ऐं जेकॾहिं को बि ॿन पर का शइ इस्तेमालु कनि था, उनखे एसी साहिबु तारिक सोलंकी साहिबु उनखे बिल्कुलु अरेस्ट करे ऐं उनखे जुर्मानो अदा करे 10,000 रुपया 20,000 रुपया जुर्मानो अदा करे उनखे जेल करे उनखे पोइ ज़मानत उनखे आज़ादु कयो थो वञे। जेको टाइमिंग छा रखियल आहे सामान वठण जे लाइ या भाॼी वठण जे लाइ ॿाहिरि निकिरे त? ॾिसो न, टाइमिंग का बि न आहे। तव्हां कंहिं वक़्तु बि कंहिं बि शइ फ़र्द खे ज़रूरत पवे थी त हिकिड़ो फ़र्द घरां निकिरी करे पंहिंजो NIC कार्ड ॾेखारे उनखे इजाज़त आहे त भले उहा शइ वठी पंहिंजे घर वापसि हलियो वञे। बाक़ी कंहिं बि मेड़ में शामिलु नाहे थियणो, कंहिं बि 5 माण्हुनि सां गॾु उनखे शामिलु नाहे थियणो। इहो लॉकडाउन ते कानून लागू थियल आहे। लॉकडाउन जो मक़सदु इहो ई आहे त को बि शोर शराबो न हुजे, को बि गोड़ न हुजे हिते, छाजे करे वायरस अहिड़ो आहे ॿिए खे लॻी वेंदो। इन जे करे महिरबानी करे मां बि आवाम खे पुरजोर अपील इहा थो कयां नवाबशाह वारनि खे त महिरबानी करे लॉकडाउन जी भञकड़ी न कयो। लॉकडाउन खां पोइ जेका सफ़ाई सुथराई जो बल्दिया जे हवाले सां कीअं आहे निज़ाम? साईं सफ़ाई सुथराई जे हिसाब सां बल्दिया जो पाण CM आहियां नवाबशाह जो, तव्हां पाण शहर सॼो मीडिया वारा घुमो था पिया। असांजी माशाअल्लाह सफ़ाई सुथराई जे हिसाब सां मुंहिंजो अमलो बिल्कुलु कमु करे थो। छाजे करे पहिरियों हिन ते सख़्ती कई वई मुंहिंजे अमले ते रेंजर्स वारनि, पर उनखे मां कार्ड इशू करे ॾिना आहिनि मुलाज़िमनि खे। उहो ॾिसी करे पोइ उनखे रेंजर्स वारा छॾनि था, पुलिस वारा छॾनि था। मां छाजे करे कल्ह खां 2-3 ॾींहंनि खां वठी जेको आहे तकलीफ़ बिल्कुलु थिए पई मुंहिंजे स्टाफ खे, पोइ हाणे मां पंहिंजी टाइमिंग चेंज करे छॾिया। सुबुह जो 6 खां वठी मंझंदि जो 12 बजे ताईं सिर्फ़ु मुंहिंजो अमलो कमु कंदो, उनखां बाद में हर को पंहिंजे घरनि में हली। नाज़रीन मौजूदु आहियूं नवाबशाह जी सब्ज़ी मार्केट में। तव्हांखे नज़र ईंदो हूंदो त जेके ॿिन्ही तरफ़ जेके पासा आहिनि उन्हनि में सब्ज़ी जूं दुकानूं आहिनि, आम वापे वारियूं शयूं आहिनि, जिते आम शहरनि खे दाल चांवर अटो ऐं खंडु चांहि पती सभु हिन ई मार्केट मां हितां ख़रीद कंदा आहिनि। ऐं हीअ वॾी मार्केट आहे नवाबशाह शहर जी, ऐं सब्ज़ी जे हवाले सां हर भाॼी हिते मौजूदु हूंदी आहे। ऐं अहिड़े हवाले सां जेके फ्रूट जे हवाले सां मेवा उहे बि हिते रखियल आहिनि, कतल बि रखियल आहे। आम वापे वारियूं सभई शयूं जेके आहिनि हिन ई मार्केट में रखियल आहिनि। तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त नवाबशाह जा शहरी सॼे शहर जा जेके बि मुख़्तलिफ़ इलाइक़नि जा आहिनि सभ खां वॾी मार्केट आहे। सब्ज़ी जे हवाले सां फ्रूट जे हवाले सां हितां ई ख़रीदारी कंदा आहिनि। ऐं जेको लॉकडाउन वारी सूरत हाल आहे उन ई हवाले सां हिन ई मार्केट मां आम शहरी हितां अची ख़रीदो फ़रोख़्त कनि था। हिन वक़्तु असीं मौजूदु आहियूं नवाबशाह जे अस्पताल रोड ते, हॉस्पिटल रोड। जेको हॉस्पिटल रोड आहे इन ते तक़रीबन जेके मेडिकल स्टोर हूंदा आहिनि उहे हूंदा आहिनि। ऐं कानून मुताबिक़ नवाबशाह इंतिज़ामिया पारां जेके मेडिकल स्टोर आहिनि उन्हनि खे 24 कलाक ई खुलण जो चयो वियो आहे त हीअ जेके मेडिकल स्टोर आहिनि 24 कलाक खुलियल रहंदा। जीअं त आम वापे वारी शयुनि जे हवाले सां जिथां शहरी खाद खुराक जे लाइ सामान वठनि उन्हनि जे लाइ सुबुह 8 खां शाम 6 वॻे ताईं खीर सब्ज़ी ऐं फ्रूट जूं जेके दुकानूं हूंदियूं आहिनि उहे खुलियल। जॾहिं त कानून मुताबिक़ जेको नवाबशाह में हॉस्पिटल जे हवाले सां मेडिकल स्टोर जेके आहिनि उहे 24 कलाक खुलियल रहंदा। ऐं हॉस्पिटल रोड ते असीं मौजूदु आहियूं जिते काफ़ी सारा मेडिकल स्टोर आहिनि, इहे 24 कलाक खुलियल रहंदा लॉकडाउन वारी सूरत हाल ते। नाज़रीन हिन वक़्तु असां सां गॾु हिकु शहरी बि मौजूदु आहे, हुनखे मास्क पहिरियल आहे। हुन खां मालूमात वठंदासीं लॉकडाउन जे हवाले सां नवाबशाह जी छा सूरत हाल आहे
इन जे हवाले सां साईं जिन जा वीचार मालूम कंदासीं। साईं अस्सलाम वालेकुम। साईं वालेकुम सलाम। ही सिंध हुकूमत पारां जेको कोरोना वायरस जी जेको रोकथाम जे लाइ जेको लॉकडाउन कयो आहे उन सिलसिले में असीं पंहिंजा एहतिजाजी उपाउ वठी रहिया आहियूं ऐं हिन जे करे जेको आहे असीं पंहिंजो पाण खे सेफ करण जे लाइ ही मास्क पहिरियो आहे ऐं नवाबशाह जा शहरी जेके आहिनि उन्हनि बिल्कुलु जेको सिंध हुकूमत जो साथ ॾिनो आहे ऐं सॼी जेका नवाबशाह आहे उहा लॉकडाउन आहे। नंढा वॾा कारोबार जेके आहिनि उहे बंदि आहिनि ऐं असांजो जेको बि ताउन आहे उहो सिंध हुकूमत जो वज़ीर आला सिंध जेको तमामु हिकिड़ो सुठो क़दम खयो आहे त उन्हनि पंहिंजे शहरनि खे जेको आहे पंहिंजे घरनि ताईं महफ़ूज़ रखणु जेको उन्हनि जेको लॉकडाउन जो जेको उन जेको हुकुम ॾिनो आहे उन सिलसिले में असीं सभु जेको आहे पंहिंजे घरनि ताईं महदूद आहियूं ऐं लाचारनि जेकॾहिं को कमु वग़ैरह पए थो असांखे ॿाहिरि के दुकान ते या का शइ ज़रूरु घरेलू जेका शइ वठणी पए थी उहा वठूं था ऐं असीं हिन वक़्तु पंहिंजो पाण खे बचाइण जे लाइ मास्क जेको आहे चेहरे ते लॻायो। नाज़रीन, सॼी सिंध जीअं नवाबशाह में बि लॉकडाउन वारी सूरत हाल साॻी आहे। अहिड़े हवाले सां हिन वक़्तु असां सां गॾु मौजूदु आहिनि नवाबशाह प्रेस क्लब जा सदर ज़ुल्फ़कार ख़ासकली साहिबु। साईं जिन खां मालूमात वठंदासीं त जेकी नवाबशाह जी सूरत हाल छा आहे लॉकडाउन जे हवाले सां। कोरोना वायरस जी वबा जेकी सॼी दुनिया में फैलिजी वई आहे उहा यकीनन असांजे सॼे सिंध ऐं पाकिस्तान में फैलिजी चुकी आहे। पर मां तव्हांजे टीवीअ जे तवसुत सां सिंध हुकूमत ऐं ख़ासि तौर ते CM सिंध खे एप्रिशिएट ज़रूरु कंदुसि त हुन टाइमली एक्शन वरिता आहिनि ऐं हुन कोशिशि कई आहे त मां वधि में वधि पंहिंजे पब्लिक खे बचाए सघां। हुन पहिरीं जेको आहे सो लॉकडाउन जी सॾु ॾिनो उनखे अवाम एतिरो सीरियस न वरितो त हुन में थोरी वधीक सख़्ती कई ऐं काफ़ी दुकान जेके आहिनि से बंदि आहिनि नवाबशाह शहर में। हूअं त तमामु सूरत हाल जेकी लॉकडाउन जे हवाले सां आहे बहितर आहे। जेके मुख्य कारोबारी मर्कज़ आहिनि उहे बिल्कुलु जेके आहिनि से बंदि आहिनि। जेके बि नोटिफिकेशन जे तहत दुकान आहिनि उहे खुलियल आहिनि। पर अफ़सोस सां मूंखे इहो थो चवणो पए त तव्हां ॾिसंदो त हीअ मुंहिंजो बैकग्राउंड में हीअ जेकी माण्हू गैर ज़रूरी हरू भरू जेको आहे सो शहर में निकिरनि था जॾहिं सिंध हुकूमत ऐं डिस्ट्रिक्ट एडमिनिस्ट्रेशन हितां जो जेको फोकल पर्सन आहे सिंध हुकूमत मुक़ररु कयो आहे कोरोना वायरस जे हवाले सां ग़ुलाम क़ादिर चांडियो ऐं सिंध पुलिस ख़ासि तौर ते शहीद बेनज़ीराबाद जी पुलिस बार बार माण्हुनि खे चई रही आहे त अननेसेसरी माना गैर ज़रूरी तव्हां पंहिंजे घरनि खां ॿाहिरि न निकिरो। त बि उनजे बावजूदि बि जेके माण्हू आहिनि तव्हां ॾिसो था हरूं भरूं बि माण्हू जेके आहिनि से चवनि था असां मौसम जो मज़ो था वठूं। हुनखे इहा हिन बीमारीअ जे शिदत जी या हिन बीमारीअ जे तकलीफ़ जी शायदि ख़बर ई न आहे। तव्हां सोशल मीडिया ते ॾिसो, तव्हां इलेक्ट्रॉनिक चैनल ते ॾिसो त हीअ जेकी बीमारी आहे हिन जो को बि इलाजु न आहे। उनजो इलाजु सिर्फ़ु इहो आहे त तव्हां पंहिंजे घरनि में आइसोलेट थियो, पंहिंजे घरनि खे आइसोलेशन सेंटर ठाहियो बजाए जो तव्हां ICU में दाख़िल थियो ऐं ॿियनि जी ज़िंदगी बि रिस्क ते आणियो। उनजे करे मुंहिंजी बि इहा रिक्वेस्ट आहे हितां जी पब्लिक खे ऐं मां ख़ासि तौर ते पंहिंजे हवाले सां जेके असांजा जर्नलिस्ट आहिनि कलमकार आहिनि त महिरबानी करे तव्हां बि अननेसेसरी पंहिंजे घरनि मां ॿाहिरि न निकिरो। जेकॾहिं तव्हांखे रिपोर्टिंग करणी आहे त उहे बि तव्हां रिपोर्टिंग जे हवाले सां बि पंहिंजे प्रिकॉशनरी अरेंजमेंट्स कयो, पंहिंजो मास्क पायो, कंहिं माण्हू सां हथु न मिलायो, गलो न कंहिंसां मिलायो, त मुंहिंजे ख़्याल में ग्लव्स पायो ऐं बार बार जेको आहे तव्हां पंहिंजे हथनि खे साफ़ु कयो। जॾहिं बि तव्हां रिपोर्टिंग करण था वञो त हीअ जेके लोगो आहे या कैमरा आहे उनखे बि डिटोल जे पाणी सां साफ़ु कयो। छा जेकॾहिं जेसिताईं हीउ जीवड़ो जेको आहे उहो ज़िंदा हूंदो त उहो जल्दीअ में स्प्रेड करे थो, जल्दीअ में पकड़िजे थो। त नवाबशाह जे हवाले सां लॉकडाउन त बिल्कुलु आहे, पर हीअ जेके अननेसेसरी माण्हू अचनि था या जेके असांजे नवाबशाह शहर मेन शहर खां सवाइ जीअं कॉलोनीज़ आहिनि, तव्हां ताज कॉलोनी में वञो, अज़ीम कॉलोनी में वञो, मेहराण कॉलोनी में वञो, गुलाम हैदर शाह कॉलोनी में वञो या पुराणे नवाबशाह में वञो त उते जेके नंढा नंढा दुकान आहिनि या नंढियूं नंढियूं बाज़ारूं आहिनि उते अञा बि उहा रश आहे ऐं उन रश जे करे यकीनन का ख़बर न आहे त उहो माण्हू कंहिं कंहिंसां मिले थो या असांजा जेके नौजवान आहिनि या माण्हू जेके ॿार आहिनि उहे हिन मौसम में वरी रांदि पिया था खेॾनि सॼी दुनिया लाइ। पुलिस या इंतिज़ामिया का उन्हनि कानूननि में तहरीक नथी अचे। मूंखे उन्हनि कानूननि में एॾो इफेक्ट रोल या उनजो एक्टिव रोल नज़र नथो अचे त मां तव्हांजे तवसुत सां उनखे चवंदुसि त असां बि गॾु आहियूं। असां मीडिया तमामु पॉज़िटिव रिपोर्टिंग कई आहे ऐं मुंहिंजी मीडिया जे सहाफ़ियुनि खे बि इहा गुज़ारिश आहे त महिरबानी करे तव्हां को अहिड़ो पेशेंट अचे थो या को अहिड़ो सस्पेक्ट पेशेंट अचे थो तव्हां कवरेज जे हुन में जुनून में या एक्सक्लूसिव जे जुनून में या ब्रेकिंग न्यूज़ जे जुनून में महिरबानी करे उन खां परे रहो। डॉक्टरनि सां कोऑपरेशन कयो, पुलिस सां कोऑपरेशन कयो। हा, जिथे का ॾिसो था त का ज़्यादती थिए थी इंतिज़ामिया जे तरफ़ां गवर्नमेंट जे तरफ़ां या ॿिए कंहिं तव्हां उनखे ज़रूरु जेको आहे सो आइडेंटिफाइड कयो। पर महिरबानी करे तव्हां पुलिस सां डॉक्टर सां ऐं ख़ासि तौर ते जेके असांजा सस्पेक्ट पेशेंट जॾहिं डॉक्टर खणणु वञनि था या पुलिस वञे थी त महिरबानी करे तव्हां रिपोर्टिंग जे चकर में, छाकाणि त सिंध हुकूमत ऐं पेमरा जे तरफ़ खां इहो वाज़ इंस्ट्रक्शन आहे त जेको बि पेशेंट डिक्लेयर थींदो उहो थ्रू
जेको हुन सेंटर ठाहियो आहे या सिंध हुकूमत उनखे डिक्लेयर कंदी त महिरबानी करे असांजा कैमरामैन असांजा सहाफ़ी थोरो हिनखे रीड कनि, थोरो हिनखे पढ़नि त जीअं उहे पंहिंजी बि जान सिक्योर करे सघनि, पंहिंजे फैमिलीअ खे सिक्योर करे सघनि। ज़ुल्फ़ार साहिब असांखे इहो ॿुधायो त शहरनि कुझु शिकायतूं बि कयूं आहिनि त सामान वठण जे लाइ असां ॿाहिरि निकिरूं था त पुलिस असांखे गिरफ़्तार करे थी या टायरनि मां हवा कढे थी, असां सां नाजाइज़ी थी थिए, सामान जे लाइ असां ॿाहिरि था निकिरूं, त अहिड़े हवाले सां तव्हांजो छा चओ? बिल्कुलु इहे मां चवां थो जेकर तव्हां 100% माण्हू निकिरनि था त 90% इम्तियाज़ माण्हू जेके आहिनि उहे गैर ज़रूरी निकिरनि था, ऐं जेके वीचारा 10% वरी माण्हू निकिरनि था कंहिं मजबूरीअ ख़ातिर त उन्हनि खे वरी वाक़ई जीअं सकरन में थियो आहे, काज़ी अहमद में थियो आहे त उन्हनि खे वाक़ई पुलिस तंग करे थी, ऐं IG जा बि इंस्ट्रक्शन अची विया आहिनि, SSP जा बि इंस्ट्रक्शन अची विया आहिनि, ऐं गुलाम कादिर चांडे साहिबु उहा माना कोशिशि कई आहे त उन्हनि माण्हुनि खे तंग न कयो, ऐं पुलिस खे बि पोलाइट रहणु खपे, पुलिस खे माण्हुनि खे सम्झाइणु खपे। पर हाणे जेके माण्हू बार बार पुलिस खे तंग था कनि या इंतिज़ामिया सां तंग था कनि त मुंहिंजे ख़्याल में उन्हनि खे थोरी सख़्ती करणु खपे, उनखे सम्झाइणु घुरिजे, ऐं माण्हू पाण जेको आहे सो सम्झनि ऐं आइसोलेट थी वञनि ऐं घरनि ताईं महदूद रहनि, त मुंहिंजे ख़्याल में असां हिन वबा मां निजात पाए सघूं था। पुलिस जेको शहरनि खे कुकड़ करे थी या उठक वेठक कराए थी त इहो अमल सही आहे? मां थो चवां त हिन ॾुखे या मुश्किल घड़ीअ में जेको बि पुलिस जो या इंतिज़ामिया जो तशदुद ऐं तज़लील वारो जेको बि अमल हूंदो उनजी मां मज़मत कयां थो त कंहिं बि सूरत में कंहिं बि इंसान जी तज़लील करणु या तशदुद करणु कंहिं बि मुहज़्ज़ब मुआशिरे में न आहे, न कंहिं को असांजे कानून में न कोई वज़ीर आला सिंध या सिंध हुकूमत हिननि खे इहे हिदायतूं ॾिनियूं आहिनि त तव्हां माण्हुनि खे मुर्गो ठाहियो, तव्हां माण्हुनि खे लठियूं हणो, तव्हां माण्हुनि खे जेको आहे सो कयो। इहो मुंहिंजे ख़्याल में CM सिंध बार बार चए पियो, IG सिंध बार बार चए थो त मुंहिंजे ख़्याल में तज़लील ऐं तशदुद कंहिं बि सूरत में बर्दाश्त जोॻो अमल न आहे, उहो गैर क़ानूनी अमल आहे जंहिंजी हर माण्हू मज़मत कंदो। नाज़रीन, तव्हां लॉकडाउन जे हवाले सां प्रोग्राम न्यूज़ इन फोकस ॾिठो, उन में ज़िले इंतिज़ामिया जा बि तव्हां वीचार ॿुधा, शहरनि जा बि ॿुधा, साञावंदनि जा बि ॿुधा। उन्हनि चयो त सिंध हुकूमत जीअं नवाबशाह में बि मुकमल लॉकडाउन थियल आहे, गुज़िरियल केतिरनि ई ॾींहंनि खां जेके मुख्य मार्केटूं आहिनि उहे बि बंदि आहिनि, जॾहिं त आम वापे वारियूं जेके शयूं आहिनि उन्हनि जूं दुकानूं खुलियल आहिनि, मेडिकल स्टोर 24 कलाक खुलियल आहिनि। अहिड़े ई हवाले सां तव्हां इहो बि ॿुधो त सिंध हुकूमत मुराद अली शाह CM सिंध उनजे हुकुम खे सॼी सिंध जियां नवाबशाह वारनि बि लबेक कयो आहे। नाज़रीन, ॾींदा इजाज़त, वरी कंहिं ॿिए प्रोग्राम में मिलंदासीं, तेसीं ताईं इजाज़त ॾींदा कैमरामैन शोभान ख़ासकेले सां गॾु इम्तियाज़ कीरियो, धरती TV नवाबशाह।